नसीराबाद में अवामी वर्कर्स पार्टी पारां कामरेड हैदर बख्श जतोई जे नाले सां हिकु ॾींहुं सोशलिस्ट स्कूल कोठायो वियो। मक़ामी हाल अंदरि कोठायल टे सोशलिस्ट स्कूल में नारी जमहूरी महाज़, प्रोग्रेसिव स्टूडेंट फेडरेशन समेत मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमुनि जे अॻुवाणनि ऐं कारकुननि मुख़्तलिफ़ शहरनि मां अची करे वॾे अंग में शिरकत कई। उतर वारे पासे सिंध जे कंहिं शहर में कोठाइजंदड़ सोशलिस्ट स्कूल में औरतुनि जे वॾे अंग जी शिरकत पहिरियों भेरो ॾिसण में आई। पोरियतुनि जे तराने इंटरनेशनल बाद नारी जमहूरी महाज़ जी अॻुवाण फौजिया सिंगार इनकलाबी गीत ॻाए सोशलिस्ट स्कूल जी बाक़ाइदा शुरूआत कई। प्रोग्राम में शायरनि जे सरताज शाह अब्दुल लतीफ़ भेटाई, न्यू लिबरलिज्म, औरतुनि जे बुनियादी इंसानी हक़नि, मीडिया जी सूरत हाल, दाराए शिकवा ऐं फिक्री तरक़ी पसंदी जे मौज़ूअनि ते रमज़ान दल, नंगर चना, जावेद राजपर, आलिया बख्शल, असद मुमताज रिड ऐं शफ़क़त कादरी ॻाल्हि ॿोल रखी। सोशलिस्ट स्कूल दौरान वक़फ़े वक़फ़े सां इनकलाबी नारा बि लॻंदा रहिया। पंजाब मां आयल लाल हड़ताल ग्रुप आमना मवाज़ जी अॻवानी में शानदार थिएटर पेश कयो, जंहिं दौरान सिंध जी गुलूकारा आबदा परवीन जे गीत ते परफॉर्म कयो वियो। नहीं पड़ेगा आओ जानिए अनजान होया कि कैसे कुछ लोग हमारे बहुत जाने बन जाते हैं, अनजाने हो जाते हैं बहुत सारे, और कुछ लोगों को तो हम बहुत करीब रखते हैं और बताते रहते हैं कि इन्हीं को पढ़े, इन्हीं को समझे। कोई जरूरत नहीं है, क्यों पढ़ रहे हो? हमने बता दिया है कि तुमने क्या पढ़ना है और क्या सोचना है। सोशलिस्ट स्कूल कोठाईंदड़ अवामी वर्कर्स पार्टी नसीराबाद जी अॻुवाणनि नारी जमहूरी महाज़ जी अॻुवाण औरतुनि ऐं ॿियनि शिरकत कंदड़नि अहिड़े क़िस्म जे फिक्री स्कूलनि जी अहमियत ऐं ज़रूरत बाबति सिंध टीवी न्यूज़ सां वीचार वंडिया त ही असांजो जेको प्रोग्राम आहे, जेको ही तसलसल सां करियूं था पिया, इन जो मक़सदु सिर्फ़ु हीअ आहे त वॾनि शहरनि में जिथे मिडिल क्लास वरी बि आहे, उते हिन वक़्तु जेको जिबर आहे रियासत जो, उते थोरो घणो मिड़ई सियासत जो पासो ॻाल्हाइजे थो, ॿुधिजे थो, उन ते ॻाल्हि ॿोल थिए थी। जेके असांजूं ॿाहिराड़ियूं आहिनि, ख़ासि तौर ते उत्तर सिंध, उते फ्यूडल्स जो, उते वॾेरनि जो जेको जिबर आहे उहो एतिरो ख़तरनाक आहे, एॾो मुनज़म आहे। हिन वक़्तु जेको मुशरफ जे दौर में हुननि खे वधीक सघ मिली, वधीक ताक़त मिली, उनखां पोइ एतिरो त जकड़ियल आहियूं असांजो, असां सियासी ॻाल्हि ॿोल न आहियूं करे सघंदा। उहा सियासी ॻाल्हि ॿोल जेका असांखे मीडिया खां, उहा मीडिया जेका येलो जर्नलिज़म बि चऊं था, उन्हनि खां असांखे मिलंदी आहे त बाबा ही मसइला आहिनि पाकिस्तान अंदरि। उनखां पोइ औरत सवाल पाकिस्तान अंदरि छा आहे? औरत माना जेको आबादीअ जो 52% आहे, उन आबादी जे 52% खे असां घर ताईं महदूद कयो आहे, त उनजो कमु सिर्फ़ु इहो आहे त उहा ॿुहारी ॾे, उहा थांव मले, वॾे में वॾो तकलीफ़ कमु ॿार ॼणे ऐं तमामु घणा। त औरत जेका असांजी आबादी जो अधु हिसो आहे, अध खां वॾो हिसो आहे, उहा जेकॾहिं असां कोलोकुल में बिलाए नथी बीहे, असां हुनखे जेकॾहिं इज़त एतिराम नथा ॾियूं, असां हुनखे जेकॾहिं आज़ादी नथा ॾियूं, आज़ादी उहा जेसिताईं हुनखे नथी मिले तेसीं ताईं तव्हांजो मुआशिरो कीअं आज़ादु थींदो? ऐं असांजे हिन प्रोग्राम जो जेको असुलु जेको तमामु वॾो मज़ो आहे, जेको रस आहे, उहो इहो आहे त असांजे तर में जेके मज़ाहिमतकार आहिनि मुख़्तलिफ़ सूरतुनि में, उहे अदब में आहिनि, उहे सहाफ़त में आहिनि, उहे सियासत में आहिनि, या समाजी कमकार जे थ्रू आहिनि, उहे सभु माण्हू हिते अची पंहिंजी ॻाल्हि ॿोल शेयर कंदा आहिनि, सवालनि जी
जी सूरत में या हिते अची उहे ॻाल्हियूं ॿोलियूं ॿुधंदा आहिनि जेके मज़ाहिमत जी ॻाल्हि ॿोल थिए थी, अदब जी ॻाल्हि ॿोल थिए थी, सियासत जी ॻाल्हि ॿोल थिए थी। सो ही कामेड हैदरबख्श जतोई असांजो जेको सोशलिस्ट स्कूल आहे, इहो असांजो तसलसुल आहे त ॿाराड़ियुनि में बि जेसीं ताईं ॿाराड़ियूं नथियूं जुड़नि पियूं, जेसीं ताईं ॿाराड़ियुनि मां अहिड़े क़िस्म जो अमल नथो थिए, तेसीं ताईं इनकलाब जे लाइ राह हमार करण ॾुखी रहंदी। उहा जेके अवामी मज़ाहिमती सियासत सम्झ ऐं नज़रिए खे अवाम ताईं उन ते ॻाल्हि ॿोल रखण जे लाइ त अॼु सिंध में असांजी हारीअ जी, मज़दूर जी, औरत जी ऐं क़ौमुनि जी हालतूं कहिड़ियूं आहिनि। छो जो हिकिड़ा त रियासती नैरेटिव त असां वटि मुख़्तलिफ़ सूरतुनि में अचे थो, मीडिया जी सूरतुनि में, हिन जी सूरत में, पर अहिड़ा प्लेटफॉर्म नौजवाननि ताईं अॼु ऐं पोइ तारीख़ी कहिड़ा उहे किरदार रहिया, उहा कहिड़ी सियासत जी असांखे ज़रूरत आहे, उन हवाले सां नज़रियाती पंहिंजी सम्झ खे अवाम ताईं पुॼाइण जे लाइ हिननि स्कूलनि जो स्टडी सर्कल्स, मैगज़ीन जी सूरत में असां अवाम सां पाण खे जोड़ण जी कोशिशि कयूं था। ऐं अहिड़ा स्कूल नज़रियाती स्कूल जेके आहिनि उहे जसुलण ऐं हर नंढे वॾे शहर में मां सम्झां थी त सिंध जे थियणु घुरिजनि। जिथे इस्तेहसाल थींदो आहे, फुरलुट थींदी आहे जंहिं समाज जे अंदरि, उते हिकिड़ो इस्तेहसाल कंदड़ हूंदो आहे, हिकिड़ो इस्तेहसाल थींदड़ हूंदो आहे। हाणे इस्तेहसाल कंदड़ जेके आहिनि उहे हिते हुक्मरानी कंदड़ आहिनि पूरी दुनिया ते, पाकिस्तान ते बि, ऐं पाकिस्तान जो जेको लाॻापो आहे हुक्मरान तबिके जो, उहो साम्राजी इस्तेहसाली कुवतुनि सां लॻल आहे, ऐं उन जी जंग हिते अवामी कुवतुनि सां आहे। उन जे करे इन सॼी सूरत हाल खे सम्झणु ज़रूरी आहे त अवामी कुवतूं पंहिंजे अंदाज़ सां प्रोग्राम कनि त हू उन सॼी सूरत हाल जो अंदाज़ो कनि। हिन प्रोग्राम जो मक़सदु इहो ई आहे। पोएं अरसे में जॾहिं खां वठी लेफ्ट कमज़ोर थी आहे, अवाम दोस्त कुवतूं कमज़ोर थियूं आहिनि, त उन में हुक्मरान तबिकनि जो जेको नुक़्ते नज़र आहे उहो समाज में हावी थियो आहे, ऐं नतीजनि हुक्मरान तबिके जो नुक़्ते नज़र समाज खे सम्झण जो उहो हुक्मरान तबिके जे ई मुफ़ाद में वेंदो। त हिन प्रोग्राम जो मक़सदु इहो आहे त असां हिते इस्तेहसाल जूं मुख़्तलिफ़ शिकिलूं जेके आहिनि उहे जादुई अंदाज़ में हूंदियूं आहिनि, उहे सिधियूं कोन हूंदियूं आहिनि। त असां उन्हनि जी पेचीदगियुनि खे सम्झूं त जीअं अवाम इन क़ाबिल थिए त हू पंहिंजे समाज जी नई अदावत करे सघे। इहो हिते नसीराबाद में 3 सालनि खां इहो जिते टियों स्कूल आहे, ऐं असां सम्झूं था त इहो तमामु घणो ज़रूरी अॼु जी हालतुनि में आहे। पोइ उहो शागिर्द सवाल हुजे, उहो औरत सवाल हुजे, उहो हारी जो सवाल हुजे, उहो अहिड़नि इलाइक़नि में त तमामु घणो ज़रूरी थी वेंदो आहे जिते असां ॾिसूं था त रियासती दबाव बि हुजे, जिते जेको आहे माना औरतुनि सां बि अहिड़ियूं हालतूं हुजनि। शागिर्दनि जा असां कल्ह बि हिते प्रोग्राम कयोसीं त शागिर्दियाणियूं जेके ॿुधाइनि पियूं त स्कूलनि में उन्हनि जे लाइ गुसलखाना न हुजनि, उन्हनि खे ॿियूं घणियूं सहूलियतूं न हुजनि। त इते इहो अवामी मज़ाहिमत जी ॻाल्हि पहुचाइण तमामु घणी लाज़मी थी वञे। ऐं ॿी ॻाल्हि त हिन स्कूल जी ख़ूबसूरती आहे त हिन में नौजवान बि आहिनि, हिन में घणे तइदाद में तव्हांखे औरतूं बि नज़र ईंदियूं, ॿार बि नज़र ईंदा, सियासी कारकुन बि नज़र ईंदा। हिकिड़ी जेका माठ असांजे समाज में पैदा थी चुकी आहे, पोइ उहो समाजी हालतुनि जे करे, सियासी हालतुनि जे करे त जेका माठ, जेका मायूसी फैलियल आहे, मां सम्झां थी त अहिड़ा सोशलिस्ट स्कूल उन मायूसी खे बि ख़तम करण में हिकिड़ो वॾो हथु ॾियनि था ऐं उत्साह ॾियनि था। माना गच अरसे खां सिंध अंदरि थोरे पाकिस्तान अंदरि जेके लेफ्ट या प्रोग्रेसिव धुरुनि जी जेके तंज़ीमी कमकार आहे उहो वेठल आहे या कमज़ोर आहे, नथी ओतिरो समाज अंदरि को अहिड़ो फ़िक्री को संजीदा ॻाल्हि ॿोल थिए कान थी। तकरीर बाज़ी आहे, घणी मीडिया ते सॼो ॾींहुं होमबोशियूं आहिनि, बाक़ी का संजीदा गुफ़्तगू थिए, ॻाल्हि ॿोल थिए, उहा रिवायत ॾाढी कमज़ोर थी वई आहे। हिननि प्रोग्रामनि सां घटि में घटि उन रिवायत खे सघ मिलंदी आहे। माण्हू रुगो तकरीर बाज़ कोन थींदो कि इल्मी फ़िक्री ॻाल्हियूं कंदो, को साइंस फ़लसफ़े तारीख़ जो ॻाल्हियूं कंदो, उन बहाने हिकिड़ो नज़रियाती माहौल पाण ठाहे सघंदासीं सॼी सिंध ऐं पाकिस्तान अंदरि, त जीअं हिकिड़ो लेफ्ट ऐं थोरो प्रोग्रेसिव धुरियुनि खे हिकिड़ो सघ मिले। अहिड़ा प्रोग्राम हुन जे लाइ ज़रूरी आहिनि। ही प्रोग्राम असीं इन जे करे कोशिशि कंदा आहियूं त पंहिंजे समाज खे सियासी करे सघूं, नवनि ख़्यालनि खां उन्हनि खे वाक़िफ़ करे सघूं ऐं उन्हनि जी अहमियत खां उन्हनि खे वाक़िफ़ कराए सघूं। इन जे करे असां चाहींदा आहियूं त घटि में घटि अहिड़े क़िस्म जा प्रोग्राम सॼे सिंध जे अंदरि असीं मुतारिफ़ करायूं। पोइ हिते पयल एरिया में अहिड़नि प्रोग्रामनि जी ज़रूरत छो आहे? जॾहिं इहो सुवाल थिए थो त उते इहो बि लाज़िम थी वञे थो त हिन एरिया में या हे जेको सिंध जो पोइते पयल, असांजी सिंध उअं ई त पोइते पयल आहे, पर हिते औरत सां ॾाढी बुरी हालत आहे। जिते तव्हां पाण हर रोज़ मीडिया ते ॾिसो था त नंढड़े ॿार, 2 साल जे ॿार, 5 साल जे
ॿार खां वठी 60 साल जी पौड़ी औरत ताईं जेके आहिनि सो उन्हनि सां ज़नाऊं थियनि थियूं, उन्हनि सां ज़ुल्म लॻो पियो आहे। अहिड़े बदबूदार ऐं पोइते पयल समाज में अहिड़नि प्रोग्रामनि जो हुजणु इन लाइ बि ज़रूरी आहे ताकी असीं हिते वेही ऐं उन पोइते पयल समाज जा जेके कारण आहिनि उहे जाचे सघूं, उन जा हल ॻोल्हे सघूं। ऐं हिन में असांजो प्रोग्राम जेको ही थी रहियो आहे, तव्हां ॾिसंदा पोइ हिते त असां वटि फीमेल जी मेजॉरिटी में पार्टिसिपेशन आहे। उहा इन जे लाइ बि आहे त जीअं असां पंहिंजे समाज में थोरो ओसर आणे सघूं। असांजी इहा ख़ुशनसीबी आहे जो नसीराबाद जहिड़े नंढड़े शहर में असां एॾे वॾे पैमाने ते प्रोग्राम कयूं था ऐं पंहिंजी ओसर, पंहिंजे सम्झ ऐं पंहिंजे हल ॻोल्हण जे लाइ दग जाचूं था। इस किस्म के प्रोग्राम बहुत ज़रूरी हैं ताकि लोग अपना वो सकाफ़त जो सियासत का और जो मज़ाहमती सियासत है और जो इनकलाबी सियासत है उसके लिए बहुत ज़रूरी है ताकि लोगों की शऊर उजागर हों। और सकाफ़त ही वो टूल है और इस तरह का जो पब्लिक जो अवामी चीज़ें होती हैं उसी से ही लोगों के शऊर और लोगों की हिम्मतें बनती हैं। तो सकाफ़त बहुत मोटिवेटिंग फोर्स होती है और लोग जुड़ते हैं। सब ही आर्टिस्ट हैं, ये नहीं है कि आर्ट कोई ऊपर वाली चीज़ है। आर्ट एक तख्लीक का मतलब है और सब अपनी मेहनत से तख्लीक ही करते हैं और उससे ही इकट्ठा होते हैं, एक मुत्तहिदा होते हैं आर्ट के थ्रू। क्यों? क्योंकि वो ऊपर से नहीं बता रहे, वो नीचे से अपने दिल की बात, वो सच्चाई की बात आर्ट से आती है। बाकी तो एंटरटेनमेंट होता है, लेकिन आर्ट एक चीज़ होती है जिससे वो एक पीछे एक आइडियोलॉजी होती है, एक सवाल होता है। तो वैसे ही मुझे लगता है समाज ऐसे ही बदल सकता है। हिन प्रोग्राम जी अफ़ादियत जे हवाले सां जेका तव्हां ॻाल्हि रखी त मां सम्झां थो त ही जीअं हिकु फ़र्द जे लाइ ऑक्सीजन ज़रूरी आहे, उन खां सवाइ असांजो जीअं दान कोन्हे को। मां सम्झां थो इहो शऊरी ऑक्सीजन आहे, इन खां सवाइ असांजो समाज न बचंदो। जेतिरी अहिड़नि प्रोग्रामनि जी खोट थी आहे ओतिरो ॿूसट वधियो आहे। उन ॿूसट सबबु पोइ इंतिहा पसंदी वधे थी, उहा ज़ात पात जे नाले में हुजे, उहा पोइ रंग नस्ल जे नाले में हुजे, उहा मज़हबी हुजे, उहा क़ौमी हुजे, कंहिं बि शकिल में हुजे। जेका हिकु इंतिहा पसंदी वधे थी, मां सम्झां थो हिन ॿूसट जो आहे। ॿिए तरफ़ तव्हां ॾिसो पिया समाज में नंढड़नि माना 6 क्लास जी ॿारड़ी सां 3 क्लास जी ॿारड़ी सां माना ॿारड़ा आहिनि उन्हनि सां रेप थियनि था पिया। इहा हिकिड़ी ज़हनी हैवानगी न आहे त ॿियो छा आहे। जंहिं समाज में हिन क़िस्म जा प्रोग्राम न थींदा, जिते लतीफ़ ते ॻाल्हि ॿोल न थिए, जिते हलंदड़ सियासत ते ॻाल्हि ॿोल न थिए, जिते साइंस ते ॻाल्हि ॿोल न थिए, जिते नारीवाद ते औरत सवाल ते ॻाल्हि ॿोल न थिए, जिते माहौल जे सवाल ते ॻाल्हि ॿोल न थिए, त मुलाज़िमन उहो समाज ॿूसट में ई दिखबो। ऐं जॾहिं उहो समाज ॿूसट में दिखबो त पोइ इहे सभु इंतिहा पसंदी आवाज़नि, जंहिंजे करे जेकॾहिं असांखे पंहिंजे समाज खे बचाइणो आहे त हिन क़िस्म जी ऑक्सीजन वधाइणी पवंदी, ॿियो को गस कोन्हे को। हीउ ॾिसो, हीउ को इक़्तिदार हासिल करण वारनि जे लाइ न आहे। हू इक़्तिदार हासिल करण लाइ था चवनि त पोइ वॾेरनि खे पकड़नि था, पोइ अॼु अलफ़ पार्टी सुभाणे ॿिए पार्टी का बि नहीं ठहे थी। हाणे ॿुधो थी तब्दीली सरकार थी ठहे कुल पुराणनि अमरान सां, नवाण किथे आहे, त हुननि जो कमु उहो आहे। ठीकु, हिते असां वटि समाज मटाइण जो शौर आहे। हिते मामिलो इहो कोन्हे को त असीं जेको आहे त कीअं क़ाबिज़ थियूं था, कीअं मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते पहुचूं था। हा, उहा ॿी ॻाल्हि आहे त असीं जेकॾहिं इन्हनि इदारनि में कमु न वठंदासीं त कमु न हलंदो। पर चवण जो मतिलबु आहे त हिन क़िस्म जी पार्टी, असांजी पार्टी जो कमु इहो कोन्हे को त असीं कीअं मुख़्तलिफ़ सीटूं खणूं था, बल्कि इहो आहे त असीं समाज जे मटाइण जी जेका ॻाल्हि करियूं था उहो वाक़ियतनि कीअं मटिबो। माना असीं खे उहिदे लाइ कोन था विढ़ूं, असीं खे सीट लाइ नथा विढ़ूं, असीं समाज लाइ विढ़ूं था, जंहिंजे करे हीउ अमल ॿियो आहे। उहो को ॿियो फॉर्म जंहिंसां फसदे पीढ़ीअ खे त उहो फॉर्म आहे जंहिंसां असीं वाक़ई आवाम सां गॾिजी सघूं था ऐं जुड़ी सघूं था। असां वटि हिकिड़ो मिडिल क्लास जो हिकिड़ो कल्चर उभरे पियो, जंहिंमें अदबी फेस्टिवल थियनि पिया, अहिड़ा मामला थियनि पिया, पर उन में उहे सियासी उहे सवाल बहस नथा अचनि। मिसाल दरिया जो सवाल आहे, सिंध जी क़ौमी सवाल आहे, औरतुनि जो सवाल आहे, नारीवाद सवाल आहे। अहिड़े इन्हनि जे लाइ सिंध जे नंढनि नंढनि शहरनि में अहिड़े क़िस्म जा सियासी स्कूल तमामु घणा लाज़मी आहिनि। ॾिसो, जेके बि प्रोग्राम थियनि था उहे मुल्क जे सेंटर्स में थियनि था। कराची में तव्हांखे थियनि था, तव्हांजो इस्लामाबाद में थिए थो, लाहौर में थिए थो, पर ॿी जेकी एॾी वॾी आबादी नंढा नंढा शहर आहिनि उते तमामु घणो लाज़मी आहे त जेके तंज़ीमूं आहिनि, सियासी तंज़ीमूं आहिनि, उन्हनि खे शाबस आहे, अवामी मुख़्तलिफ़ पार्टी खे शाबस आहे जो अहिड़ो ई कमु कयो अथनि। ॿियनि खे बि इहो करणु घुरिजे त नंढनि नंढनि शहरनि में अहिड़ो डायलॉग्स, अहिड़ियूं बहस मुबाहिसा कराइणु घुरिजनि, छो त उहो सिहतमंद मुआशिरे जी निशानी आहे जेको ॻाल्हि ॿोल बहसनि खे अॻिते इनिशिएट कंदो आहे। सो ॾाढो बहितरीनु आहे। ऐं जेतिरा माण्हू आया आहिनि, जेतिरियूं औरतूं आयूं आहिनि,
ऐं ज़रूरी आहे त जेके बि प्रोग्राम अहिड़ा थियनि उन्हनि में औरतूं लाज़मी हुजनि छो त असांजी अधु आबादी जेके औरतूं आहिनि उन्हनि में उहे सियासी माज़ी में बि केतिरो कमु न रहियो आहे ऐं फ्यूचर में जेकॾहिं का सियासी जदोजहद कामयाब बनाइणी आहे त उन में औरतुनि जो लाज़मी हुजणु आहे। ये पॉलिटिकल स्कूल जो है ये मज़ीद जो हमारे माशरे में तज़ादात पाए जाते हैं और जिस तरीके से जो है वो जो पिसा हुआ तबकात हैं उनकी कोई बात करने वाला नहीं है इस सियासी माहौल के अंदर, जो सिर्फ जो है वो सरमायादार लोगों को या तो बेनिफिट कर रही है या तो जागीरदारों को बेनिफिट कर रही है। हमारी सारी पॉलिटिकल पार्टीज यही कर रही हैं। ऐसे में एक मुतबादिल जो है वो यहाँ नसीराबाद के अंदर इस पॉलिटिकल स्कूल की शक्ल में और अवामी वर्कर्स पार्टी की शक्ल के अंदर जो है काम कर रहा है, जो पिसे हुए तबकात की बात कर रहा है। ये पॉलिटिकल स्कूल हैदर बख्श जतोई पॉलिटिकल स्कूल जहाँ कॉमरेड हैदर बख्श जतोई की जद्दोजहद को खराज तहसीन पेश कर रहा है, वहीं पे साथ साथ ये एक बहुत अहम काम कर रहा है, वो है सियासी शऊर लोगों के अंदर उजागर करना, उनको ये बताना कि वो अब सियासत में किस तरीके से, यानी सियासत जो है वो सिर्फ किसी एक तबके का मामला नहीं है, किसी रूलिंग क्लास का मामला नहीं है। सियासत हर आम आदमी का हक है और हर एक को करनी पड़ेगी अगर उनको अपनी जो सूरत हाल है वो तब्दील करनी है, अगर उनको मुल्क की सूरत हाल तब्दील करनी है। सोशलिस्ट स्कूल में किताबन जा स्टॉल पिण लगाया विया। मुख्तलिफ फिक्री वहकुन सां गॾु तरक़ी पसंदी, सियासत, अदब ऐं शाइरी समेत मुख्तलिफ मौज़ूअनि ते लिखियल किताब शिरकत कंदड़नि जे ध्यान जो मर्कज़ रहिया। प्रोग्राम जी पोॼाणी अवामी वर्कर्स पार्टी ऐं नारी जमहूरी महाज जी मेंबर आमना मवाज जी परफॉर्मेंस ते थी, जिते हुन किश्वर नाहिद जे जग मशहूर नज़म ये हम गुनाहगार औरतें ते परफॉर्म करे प्रोग्राम के चार चंड रहिया। ये हम गुनाहगार औरतें हैं कि जिनके जिस्मों की फसल बेचे जो लोग वो सरफराज ठहरे, नयाबते इम्तियाज ठहरे, वो दावरे अहले सास ठहरे। ये हम गुनाहगार औरतें हैं कि सच का परचम उठा के निकले, कि सच